बुकेरा शरीफ जे ॻोठ हादीबख्श कलेरी जी रहवासी मिसमात रुकैया कलेरी ऐं ॿियनि जो संदसि अॻूणे मुड़ुस भाउ ऐं बुकेरा शरीफ पुलिस जी ज़ातियुनि ख़िलाफ़ बुकेरा शरीफ प्रेस क्लब ते प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त बुकेरा शरीफ पुलिस जवाबदारनि खे गिरफ़्तार करण बदिरां असांजे घरनि ते चढ़ाई करे असांखे हिरासां करे पई। बुकेरा शरीफ पुलिस ऐं बाअसरनि असां ते तशद्दुद कयो ऐं इंसाफ़ बजाए असां ते ज़ुल्म कयो पियो वञे। बुकेरा शरीफ थाणे जो वॾो मुंशी गरी रिश्वत वठी असां ते तशद्दुद कंदड़ धुर जो साथारी बणियल आहे। हुननि चयो त बुकेरा शरीफ बाअसर धुरनि जो असां मथां बिना जवाब तशद्दुद जो मेडिकल सर्टिफिकेट मिलण बावजूदि नामज़द माण्हुनि ख़िलाफ़ पुलिस केस दाख़िल नथी करे। हुननि IG सिंध ऐं SSP टंडो अल्हयार खां फौरी तौर ते नोटिस वठण जो मुतालबो कयो आहे।